लतीफ़ साईं फरमाए थो सोनियूं संगरूं, ही कड़ोला, ही वाचूं, ही ज़ेवर, ही बादशाहियूं, सभु कुझु हुयूं, पर रहियो त केरु ई कोन। जॾहिं रहणो कोन्हे को त पोइ एॾियूं मस्तियूं छो कजनि, एॾो जेको आहे गुरूर कजे, एॾो जो कंहिं ते बि रहम न कजे। हिकु ॿिए ॾींहुं घणा ॾींहं सभिनी खे वञिणो आहे, नालो छॾे वञो, सुठो तारफ़ छॾे वञो। न त कई आया, कई विया, करोड़नि में माण्हू आया, अरबनि में आया हूंदा ऐं वञनि पिया तव्हांजे अॻियां। अहिड़ो को सुठो तारफ़ ॾेई वञो तव्हांजे औलाद खे, तव्हांजे औलाद जी बि इज़त थिए ऐं तव्हांजो नालो बि रोशन थिए, माण्हू तव्हांखे यादि कनि। माण्हू तव्हां जे हुआ सोनीअ संघरे, सोनियूं संघरूं खे चैनूं पयूं ॻिची में। लतीफ़ साईं चयोसि हिते न फसा। हा ऊंधे अब्दुल लतीफ़ चए कंहिं पके विया परियां, कंहिं ॿी दुनिया हलिया विया, कंहिं ॿी जाइ ते हलिया विया, वञी मिटी माउ सां मिलिया, जितां आया होॾां हलिया विया। साउक बि हुआ, सुजाग बि हुआ, सुजाण बि हुआ, संजन सां माना साज़ सामान ॿियो चो सभु कुझु उन सां। साऊ संजन सां कुन वराए झलिया। ही दरिया, ही दुनिया में हिकिड़ो कुन आहे, इन में हिकिड़े ॾींहुं सभई माण्हू हलिया वेंदा। जे हुआ सोने संघरे से हित न पसां हाण, ऊन्हे अब्दुल लतीफ़ चए कंहिं पके विया परियां। ऊन्हे अब्दुल लतीफ़ चए कंहिं पके विया परियां, साऊ संजन साण कुन वराए झलिया। केरु रहंदो हिते, सभिनी खे हलणो आहे।